Assalamualaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु जो असांजो अहम टॉपिक आहे कुझु शाइरी जा मजमूआ आहिनि, कुझु लोक अदब ते कुझु अहम इम्पॉर्टेंट बुक्स आहिनि, कुझु लतीफ़ियात ते कुझु अहम बुक्स लिखियल आहिनि, त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। त हाणे असां शाइरी जा जेके अहम मजमूआ आहिनि ऐं उन जा जेके लेखक आहिनि त उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं। त पहिरियों असांजो आहे त केजे ॿीजल ॿोलियूं जेको आहे इहो शाइरी जो मजमूओ आहे जेको शेख अयाज़ साहिबु लिखियो आहे। ॿियो असांजो आहे त जी ए सिंध हैदर बख़्श जतोई साहिब जो शाइरी जो मजमूओ आहे। छाकाणि त हीअ जेके शाइरी जा मजमूआ आहिनि इहे अहम आहिनि, जेके मोस्टली असांजी SST टेस्ट 2 मई खां थियण वारी आहे, त उन जे हिसाब सां हीअ अहम आहिनि। टियों असांजो आहे त साणीअ जा सूर, इहो बि जेको आहे शाइरी जो मजमूओ आहे, अब्दुल करीम गदई साहिब जो लिखियलु आहे। चौथों असांजो आहे त शेरीने शेर, इहो लिखियलु आहे साईं बेवस कसचंद बेवस साहिब जो शाइरी जो मजमूओ आहे। पंजों असांजो आहे धरतीअ जा गीत, नियाज़ हमायूनी जो लिखियलु आहे, इहो शाइरी जो मजमूओ आहे। छियों असांजो आहे त लाट शमशेरुल हैदरी साहिब जी शाइरी जो मजमूओ आहे। 7 नंबर असांजो आहे काफ़ी मखदूम मोहम्मद ज़मान लवारी साहिबु, जंहिंखे तलबुल मौला बि चवंदा आहियूं, त उनजो ई शाइरी जो मजमूओ आहे। 8 असांजो आहे त रहनुमाई शाइरी, डॉक्टर इब्राहिम खलील साहिब जी शाइरी जो मजमूओ आहे। 9 आहे भूनर भरे आकाश, शेख अयाज़ साहिब जी शाइरी जो मजमूओ आहे, जेको असांजो SST टेस्ट में क्वेश्चन अची चुको आहे। 10 असांजो आहे कोकण या कल्याण, उस्ताद बुखारी साहिब जो शाइरी जो मजमूओ आहे। 11 असांजो आहे त हवा जे साम्हूं, इमदाद हुसैनी साहिब जी शाइरी जो मजमूओ आहे। 12 असांजो आहे त गुलनि जहिड़ा ॻल, अब्दुल गफ़ार तबसम साहिब जी शाइरी जो मजमूओ आहे। 13 असांजो आहे गुलदस्ते में गीत, उस्ताद बुखारी साहिब जी शाइरी जो मजमूओ आहे। 14 असांजो आहे त पीला गुल पलांद में, अयाज़ गुल साहिब जी शाइरी जो मजमूओ आहे। 15 असांजो आहे चंड पशम गोलो, अदल सूमरे साहिब जी शाइरी जो मजमूओ आहे। 16 असांजो आख़िरी आहे शाइरी जे मजमूअनि मां त छपर में छड़ियूं, मोहम्मद ज़मान लावारी साहिबु तलबुल मौला, जंहिंखे असां चवंदा आहियूं त हीअ शाइरी जो इन जो मजमूओ आहे। हीअ कुझु अहम शाइरी जा मजमूआ। बेलाइन जा ॿोल, इहो लोक अदब आहे, त अहिड़े हिसाब सां पुछी सघंदा बेलाइन जा ॿोल इहो छाजो मजमूओ आहे, शाइरी आहे, नाविल आहे, ड्रामो आहे, त इहो लोक अदब आहे, जेको डॉक्टर नबी बख़्श बलोच साहिबु तमामु घणो लोक अदब ते कमु कयो हुयो। ॿियो असांजो आहे त सिंधी सिंगार शाइरी, अब्दुल करीम संदीलो साहिबु जो आहे लिखियलु आहे। 3 असांजो आहे सिंधी कचहरी जा मोर, डॉक्टर कमाल ॼामड़ो साहिबु। 4 असांजो आहे लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो, जेको आहे अब्दुल करीम संदीलो साहिब जो इहो किताबु लिखियलु आहे, लोक अदब ते आहे। 5 असांजो आहे सिंध जा अवामी किरदार, दादा सिंधी साहिबु। 6 असांजो आहे पहाकनि जी पाड़, अब्दुल करीम संदीलो साहिबु, हीअ बि अहम आहे। पहाकनि जी पाड़ इहो लोक अदब आहे, किताबु आहे। 7 असांजो आहे त सिंधी अदब जो इर्तिक़ाई तारीख़, सिंधी अदब जी इर्तिक़ाई तारीख़ जेको आहे अल्लाह बख़्श निज़ामाणी साहिब जो लिखियलु आहे। 8 असांजो आहे त टोपी ऐं पग, खेर शाह साहिब जो लोक अदब जो किताबु आहे। इश्क़ न पुछे ज़ात, मोहम्मद सालिया साहिब जो लिखियलु आहे। 9 असांजो आहे त माणक मोती मीर जा, मीर फ़क़ीर चन्नो साहिब जो इहो लोक अदब जे बारे में आहे। असांजो आख़िरी आहे त उचारनि जो बुक गुल हसन मालिक साहिब जो इहो लिखियलु आहे। त कुझु आतम कहाणी, जंहिंखे असां बायोग्राफी इंग्लिश में चवंदा आहियूं, त बायोग्राफी उनखे चवंदा आहियूं जंहिंमें कंहिं शख़्स जी रियल जेका स्टोरी हूंदी आहे, जेको ॿियो को लिखे, त उनखे असां बायोग्राफी चवंदा आहियूं। टियों जेको आहे हू ॾोथी हू ॾींहुं, जेको आहे पीर हसामुद्दीन राशिदी साहिब जी इहा आतम कहाणी आहे। ॿियो असांजो आहे जनम गुज़ारियम जनसी, GM सईद साहिबु। पखड़ा ऐं पहवार, अब्दुल करीम गदई साहिबु जी बायोग्राफी आहे। साओपन या कारोपन,
मिर्ज़ा कलीज बेग साहिब जी जेका आहे बायोग्राफ़ी आहे। ॿियो असांजो आहे त पंजों जहिड़ा गुल गुलाब जा ग़ुलाम रब्बानी आगरू साहिब जी बायोग्राफ़ी आहे। मुंहिंजी आतम कहाणी उमर बिन दाऊद पोटरो साहिब जी जेका इहा आतम कहाणी आहे। सतों असांजो आहे उहे ॾींहं उहे शींहं अली मोहम्मद राशिदी साहिबु। हीअ असांजो क्वेश्चन SST टेस्ट में अची चुको आहे। त इहा पुछो त उहे ॾींहं उहे शींहं इहा जेका आहे बायोग्राफ़ी कंहिंजी लिखियलु आहे त इहा अली मोहम्मद राशिदी ऐं पीर हसामुद्दीन राशिदी इहे ॿई पाण में ॿाहिरि हुया। ॿियो असांजो आहे अठों आफ़्ताब अदब हकीम फ़तेह मोहम्मद साहिब जी बायोग्राफ़ी आहे। किथे त पुछबो थक मुसाफ़िर इहो बि असांजो शेख हयात साहिब जी बायोग्राफ़ी आहे जेका असांजो SST टेस्ट में अची चुको इहो सवालु असांजो SST टेस्ट में अची चुको आहे। ॿियो असांजो 10हों नंबर आहे बुख अदब ऐं इश्क़ मोहन काल्पना साहिब जी बायोग्राफ़ी आहे। क्वेश्चन नंबर असांजो 11हों आहे ॻाल्हियूं ॻोठ वारनि जूं पीर हसामुद्दीन राशिदी साहिब जी बायोग्राफ़ी आहे। यादगिरियूं नाऊमल साहिब जी आहे। 13हों असांजो आहे त कुर्ब कलीज मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर साहिब जी बायोग्राफ़ी आहे। आख़िरी आहे असांजो 14हों नंबर सिंधी सुभाॼड़ा इस्माइल अरसाणी साहिब जी बायोग्राफ़ी आहे। ही कुझु अहम बायोग्राफ़ी हुयूं जेके असांजी SST टेस्ट हुजे या सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिंधी जी पेपर हुजे त उन जे लाइ अहम आहे अची सघिजे थो। हाणे असां कुझु लतीफ़िया ते कुझु अहम किताब आहिनि त उन्हनि जे बारे में असां डिस्कस कंदासीं। उन जा मुख़्तलिफ़ आथर आहिनि। जे पहिरियों लतीफ़िया ते किताबु लिखियलु आहे त लुत्फ़ुल लतीफ़ इहो जेको आहे दीन मोहम्मद वफ़ाई साहिब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे त लुग़ात लतीफ़ मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो लिखियलु आहे। छाकाणि त लतीफ़ सभिनि जे आख़िर में अचे थो त इहे कुझु मुंझाईंदड़ सवाल हूंदा आहिनि त उन ख़बर न पवंदी आहे त हिन जो लेखक केरु आहे। त हीअ असां शॉर्ट लिस्ट ठाही आहे त जीअं तव्हांखे यादि करण में आसानी थी वञे। पैगाम लतीफ़ GM सैयद साहिब जी लतीफ़िया ते को किताबु लिखियलु आहे। शरह लतीफ़ रशीद अहमद लाशारी साहिबु। तज़किरा लतीफ़ किताबु जेको आहे लुत्फ़ुल्लाह बदवी साहिब जो लिखियलु आहे। शाहाणो शाह लालचंद अमरनो साहिब जो इहो किताबु लिखियलु आहे। शाह जूं आखाणियूं ॼेठमल परसराम साहिब जो किताबु इहो लिखियलु आहे। ॿियो आहे 8हों असांजो मुक़दमा लतीफ़ी डॉक्टर गुरबख्शाणी जो ही किताबु लिखियलु आहे। 9हों असांजो आहे त शाह जे रिसाले जो मुतालो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो किताबु लिखियलु आहे लतीफ़िया ते। 10हों असांजो आहे त सिंध जो सैलानी भेरूमल महरचंद अडवाणी साहिब जो लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर 11हों आहे त लतीफ़ी शेर भेरूमल महरचंद अडवाणी साहिब जो इहो ई लतीफ़िया ते किताबु लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे त लतीफ़ जो पैगाम मेमन अब्दुल मजीज़ साहिब जो लिखियलु आहे। 13हों नंबर आहे त मुक़ालात शोरा मीर अली शेर साहिब जो लतीफ़िया ते किताबु लिखियलु आहे। 14हों असांजो आहे त शाह लतीफ़ ऐं सिंधी सकावत डॉक्टर शाहनवाज़ साहिब जो ही लतीफ़िया ते अहम किताबु लिखियलु आहे। 15हों आहे त शाह जूं सूरमियूं जेके नारायण दास बंबाणी साहिब जो ही लतीफ़िया ते किताबु लिखियलु आहे। आख़िरी असांजो आहे लतीफ़िया ते अहम किताबु शाह लतीफ़ जी शाइरी तनवीर अब्बासी साहिब जी लतीफ़िया जो अहम किताबु आहे। अहिड़े हिसाब सां सवाल इहा ॾेई सघनि था त लुत्फ़ुल लतीफ़ या लग़ात लतीफ़ त इहो छा जो किताबु आहे। शाइरी जो किताबु आहे, नाविल आहे, ड्रामो आहे, छा आहे। त इहो तव्हां चवंदो त इहो लतीफ़िया जो जेको आहे अहम किताबु आहे। त अहिड़े हिसाब सां बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा सवाल ॾींदा आहिनि। थैंक यू।